सेवण बरसां 18 वरनि जी नौजवान शुमाइला राह पोटरो जो पुरस्रार मौत केतिरा ई सवाल छॾे वियो आहे। वारसत जो इब्तिदाई मौक़िफ़ ख़ुदकुशी जो आहे। पुलिस चवे थी जांच जारी आहे, जॾहिं त इलाइक़े में क़त्ल ऐं काराइं जे इल्ज़ाम हेठि वाक़े जूं ॻाल्हियूं बि गर्दिश करे रहियूं आहिनि। आख़िर हक़ीक़त छा आहे ऐं ॿ ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस कंहिं नतीजे ते छो न पहुती। 27 जुलाई जी राति सेवण बरसां खैरूदेरे थाणे जी हद में ॻोठ बिलावलपुर मां इतला मिलियो त 18 वरनि जी शुमाइला राह पोटरो घर जे कमरे में पिस्टल जी गोली लॻल हालत में फौत थी वई आहे। पुलिस मूजिबि इतला मिलंदे ई लाश सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते DSP सेवण 15 इंचार्ज ऐं SHO खैरूदेरो पिणु पहुता। पुलिस जो चवणु आहे त लाश जो पोस्टमार्टम बि करायो वियो ऐं राति जो तक़रीबन 9:45 ते क़ानूनी कार्रवाई मुकमल थियण बाद मर्द वारसनि हवाले कयो। सेवण अस्पताल इंतज़ामिया जे ज़रियनि मूजिबि नारी जो पोस्टमार्टम कयो वियो आहे। रिपोर्ट सुभाणे ताईं अची वेंदी। पुलिस जो मौक़िफ़ आहे त वारसनि इब्तिदाई तौरु वाक़े खे ख़ुदकुशी करार ॾिनो आहे, पर पुलिस कंहिं नतीजे ते न पहुती आहे। अख़्तियारियुनि जो चवणु आहे त पोस्टमार्टम ऐं फॉरेंसिक रिपोर्टुनि खां पोइ तइ थी सघंदो त वाक़ियो ख़ुदकुशी आहे या क़त्ल, जॾहिं त अञा ताईं न FIR दाख़िल कई वई आहे ऐं न ई कंहिंखे गिरफ़्तार कयो वियो आहे। होॾां इलाइक़े में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा चोबोल हली रहिया आहिनि। कुझु माण्हू दावा कनि था त नारी खे मुबैना तौरु काराइं जे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो वियो आहे, जॾहिं त कुझु सोशल मीडिया पोस्टुनि में इहो बि इल्ज़ाम लॻायो वियो आहे त हिकु बाअसर शख़्स जी सरपरस्ती में मामिलो लिकाइण जी कोशिश थी। फ़ौजदारी क़ानून मूजिबि जॾहिं कंहिं मौत जा सबब वाज़े न हुजनि या क़त्ल जो शक हुजे त पुलिस ते लाज़िम हूंदो आहे त वाक़े जी मुकमल जांच करे सबूत गॾु करे पोस्टमार्टम ऐं ॿियनि रिपोर्टुनि जी बुनियाद ते क़ानून मूजिबि अॻिते वधे। हीउ वाक़ियो उन इलाइक़े में पेश आयो जेको सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सियासी इलाइक़ो पिणु सम्झो वञे थो। सुञाण धुरियुनि घुर कई आहे त वाक़े जी शिफ़ाफ़ जांच करे असुल हक़ीक़तूं मंज़र आम थियां थियूं वञनि।